साईं असां रात जो 8 बजे अचूं पिया। जमर वारी जेकी आहे कोठड़ी ठहियल आहे पुलिस वारनि जी, हिते असांखे लाइट ॾिनी अथऊं। असां गाॾी स्लो कई आहे, ॿ ॼणा रसा खणी ईअं भॻा आहिनि, असां किरियायूं वञी, किरण सां असांखे धक बि आया अथऊं ऐं असांजा छोकिरा उहे बि ज़ख़्मी थिया, 2 मोबाइलां बि खसियूं अथऊं, मोटरसाइकिल भी कायो अथऊं। इहे 15 ॼणा परे साइड रोड जे में बि वरी ॿी मोटरसाइकिल वारे खे धक हयऊं, वरी उन को गाॾी फुरी अथऊं। असां उन को पोइ एनसी कटाई आहे, छोकिरा मुंहिंजा रतो रत, ॿार मुंहिंजा ज़ख़्मी। हिननि जेको आहे चांहि जो कोप ठाहियूं, थैली में विधियूं, हलिया विया। सुबुह जो SHO वटि आया आहियूं, साईं अरसला हाफ़िज़ गॾु हुयो। SHO चए थो तुंहिंजी गाॾी न, मुंहिंजो पीउ खसियो अथऊं, मुंहिंजो पीउ मारे विया आहिनि। मां चयो साईं मां दर्जी आहियां, मां वटि ॿी का शइ बि न आहे, मां 3 जोड़ा ठाहे शाम जो अटो वठी करे बचण खे मानी खाराईंदो आहियां, मूंखे ॿी का औकात न आहे, राखी न आहे। चए मुंहिंजो पीउ मारियो अथऊं। हाणे SHO सां मुंहिंजो मुतालबो इहो आहे ग़रीब जो, त तुंहिंजो पीउ अञा धप नथो करे। वरी कल्ह जी ॻाल्हि आहे, मूंखे चए थो तुंहिंजी औकात न आहे, तुंहिंजी गाॾी फलाणे मारफाड़ियुनि वटि विल आहे, तुंहिंजी औकात न आहे, वठि ने। मां चयो साईं मोबाइल ट्रेस्ट कराई थी। चए थो वरी तूं मूंसां ॻाल्हाए थो, तुंहिंजी औकात न आहे मूंसां बि ॻाल्हाए। साईं हाणे असां काॾे वञूं, कंहिंखे था हलियूं? हिते पुलिस खां बि असां लठियूं खायूं था, जे नथा झलूं त चोरनि खां लठियूं खायूं।